ही उन दौर जी कहाणी आहे जॾहिं अञा CCTV कैमरास ईजाद न थियूं हुयूं ऐं घरनि में ऑफिसनि में दुकाननि में CCTV कैमरा न हूंदियूं हुयूं। उन दौर में बि हिकिड़ो फ्रॉड थियो हुयो हिकिड़े सोनारे सां। हिकिड़े सोनारे दुकान ते ॿ हार हुया, बिल्कुलु सेम डिज़ाइन, सेम वज़न, हिकु जेतिरो वज़न हुयो उन्हनि जो, हिकु जहिड़ी डिज़ाइन हुई बिल्कुलु, ऐं हिकिड़े ई सोनारे वटि उहे 2 सेट पिया सोना। हिकिड़े फ्रॉडीअ ॾिठो ठग त हिन सोनारे वटि 2 सेट पिया आहिनि। पहिरियां रेकी करे आयो, माण्हू कंहिंखे मोकिले, पुछा कराया, ॿिन्ही जी साॻी डिज़ाइन हुई, हिकु जेतिरो ई वज़न हुयो, क़ीमत बि साॻी हुई, साढे ₹1,00,000 जो हुयो। उन हमरा छा कयो, बैंक वियो, चङो भलो हमरा हुयो, गाॾी वाॾी हुयो, मतिलबु बंगलो, गाॾी, हर शइ, वॾा वॾा माण्हू फ्रॉड कंदा आहिनि। उन छा कयो, ₹1,00,000 वञी कढाए बैंक मां, सीरीज़ पूरी, यानी 1 खां वठी 100 ताईं हज़ार जा नोट हुया, ₹1,00,000 पूरो कढाए। बैंक मैनेजर ॾे वियो, चईं त ₹1,00,000 जो चेक आहे, कैश करे ॾियो मूंखे, पर सीरीज़ खपे मूंखे, पूरो पैकेट खपे 1000 जो। ठीकु आहे साईं, हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ो आहे कस्टमर आहे, हुनजी इहा पूरी करणी हूंदी आहे ख़्वाहिश। मैनेजर कोशिशि करे हुनखे पूरो पैकेट 1000 जो ₹1,00,000 हुनखे ॾिनो, चेक कैश थी वियो हुनजो, ₹1,00,000 हुन उहो खयों ऐं पंहिंजे नौकर खे बि खयों। गाॾी में वियो, साम्हूं बीहारे गाॾी, नौकर खे चईं त मुंहिंजे नाले सां इहो साम्हूं जेको सोनारे जो दुकानु आहे, इन वटि जेके 2 सेट पिया आहिनि हिकु जहिड़ा, हिकिड़ो इन खां वठी चयसि रसीद ते नालो मुंहिंजो लिखाराए अच। ठीकु आहे साईं, ज़ाहिर आहे तव्हां मालिक हो, तव्हांजो नालो लिखारायो। उहो ₹1,00,000 हुनखे ॾिनई, हू वियो, हुन चयो साईं हीउ सेट जेको आहे हिन मां हिकिड़ो मूंखे ॾियो। घणा पैसा थिया, हुननि चई हिसाबु लॻाया, साईं हेतिरो वज़न आहे हिन जो, ही ₹1,00,000 हुनजी क़ीमत आहे। हुनखे ₹1,00,000 ॾिनो दुकान वारे खे, सेट वठी हलियो आयो। मालिक खे चई साईं हे सेट, हुन चयो इहो खणी हल, तूं घर हली रख, मां अचां थो। उनखां पोइ उहो पाण हमरा वियो उन सोनारे दुकान ते, हेॾे होॾे ॾिसी करे कुझु शयूं, ऐं चई साईं हीउ जेको सोनो सेट आहे हार जो, इहो घणे जो आहे? हुन साईं ₹1,00,000 जो आहे। ठीकु आहे साईं, पैक कयो। पैक कराए, जीअं हुन पैक करे खणी हलणु लॻो त दुकानदार चयो साईं पैसा? साईं पैसा त मां तव्हांखे ॾिना। पैसा मूंखे किथे ॾिनव साईं? तव्हां त इहे सेट अची करे पसंदि करायो आहे ऐं पोइ खणी हलणु लॻा आहियो, पैसा त ॾियो न मूंखे। पैसा मां तोखे ॾिना आहिनि, मूं वटि रसीद आहे। रसीद हुन पंहिंजे नौकर खां वठी छॾी हुई, हे मूं वटि रसीद आहे तव्हांजे दुकान जी, हे अॼोकी तारीख़ लिखी पई आहे हिन ते, मां तव्हांखे ॾिना आहिनि पैसा, पोइ त मूंखे तव्हां सामान ॾिनो आहे न, सोनो सेट ॾिनो अथव हार जो, ऐं कैश कया आहिनि मां पैसा तव्हांखे, ₹1,00,000 पूरो ॾिनो आहे, तव्हां भली चेक कयो पंहिंजे खाने मां। हो चवंदा साईं तव्हां त असां फ्रॉड था कयो। फ्रॉड मां थो कयां, मां एॾो लैंडलॉर्ड माण्हू ऐं गाॾी में आयो आहियां, साम्हूं मुंहिंजी गाॾी बीठी आहे, मां फ्रॉड बि कंदुमि, तव्हां ₹1,00,000 फ्रॉड कंदुमि, तव्हां मूंखे ईअं सम्झो आहे? दुकानदार चयो साईं तव्हां असांखे फुरियो था साईं, मां पुलिस खे फ़ोन थो कयां। कर फ़ोन पुलिस खे, तूं फ़ोन छा थो करे, मां थो फ़ोन कयां। पुलिस खे फ़ोन कंदा आहिनि, पुलिस अची वेंदी आहे, असां इन्वेस्टिगेशन थींदी आहे, ॿियो ख़बर हुजे। अजीब ॻाल्हि थो करे, मां हिननि खे ₹1,00,000 ॾिनो आहे, हिननि मूंखे हीउ सोनो सेट ॾिनो आहे हार जो, ऐं मां हिननि खे पैसा बि ॾिना आहिनि, हिननि मूंखे रसीद ॾिनी आहे, ऐं ₹1,00,000 तव्हां ॾिसो न खाने में पियो आहे, पूरी मां कैश कढायो अॼु सुबुह ई बैंक मां। तव्हां बैंक मैनेजर खां पुछी करे वठो था, पुछा कयो बैंक मैनेजर, बैंक जो नंबर ॾींदो आहे हुननि खे। पुलिस वारा बैंक मैनेजर खे फ़ोन कंदा आहिनि, साईं हे हमरा आयो तव्हां ॾे को ₹1,00,000 तव्हां कढायो? हुन हा साईं बिल्कुलु, इहो असांजी क्लाइंट आहे, कस्टमर आहे, ऐं ₹1,00,000 सुबुह ई कढायो वियो आहे, बिल्कुलु पूरो पैकेट वठी वियो। चयो बसि साईं, हाणे तव्हां खानो चेक कयो हुनजो। खानो चेक कंदा आहिनि, बिल्कुलु हुनजो ₹1,00,000 पियो हूंदो आहे, हज़ार जा नोट 100। चयो साईं हे त ₹1,00,000 पियो आहे, त मां ई ॾिनो आहे हिननि खे, तॾहिं त मूंखे हिननि सोनो सेट पैक करे ॾिनो आहे, रसीद बि ॾिनी अथऊं, ईअं ॾींदा छा? ई पुलिस वारा चवंदा आहिनि साईं ॻाल्हि त हमरा सही थो करे, तव्हां कहिड़ो फ्रॉड थियो आहे? उहो चवंदो साईं फ्रॉड थियो आहे, असां ॾिठा 2 सेट हुया। 2 सेट हुआ त किथे ॾेखारियो, हिकिड़ो त हे मूं वटि आहे, ॿियो किथे आहे? साईं ॿियो असां थोरी देरि पहिरियां ई सेल कयो आहे, हे नालो, उहो नालो मुंहिंजो आहे बाबा। हे अजीब ॻाल्हि था कयो तव्हां। बराबरि सोनारो मथे हथ ॾेई वेही रहंदो आहे, चवंदो वाक़ई यार ग़लती थी वई मूंखां। मुंहिंजे ख़्याल में उन ॾींहं खां पोइ इहा CCTV कैमरा ईजाद थियूं। हाणे त CCTV कैमरा लॻल आहिनि, हाणे कोई बि अहिड़ी अगरि का हरकत कंदो, कोई फ्रॉड कंदो त उहो पकड़िजी पवंदो। केतिरा ई माण्हू ईअं पकड़िया बि आहिनि CCTV कैमरा जी मदद सां। पुलिस जेको आहे उन्हनि जा चेहरा ॾिसी थी वठे, या टाइमिंग बि अची थी वञे, टाइम कहिड़े टाइम ते कहिड़ो माण्हू इन थियो आउट थियो। सो इन जे करे CCTV कैमरा ज़रूरु हणायो पंहिंजे घरनि में या दुकाननि में, ऑफिसिस में, त जीअं सबूत तौरु साम्हूं अची वञे त कहिड़ो माण्हू आयो, कहिड़ो वियो। हे त उन दौर जी ॻाल्हि आहे जॾहिं CCTV कैमरा अञा ईजाद न थियूं हुयूं ऐं उन सोनारे सां वीचारे सां फ्रॉड थी वियो। अहिड़ा केतिरा ई फ्रॉड माण्हू कंदा रहंदा अॻे दौर में लॉजिक सां। सो अॼुकल्ह जे दौर में त वरी बाक़ाइदे नकली फेक IDs ठाहे करे या ID हैक करे ऐं मैसेजिस था मोकिलनि, माण्हुनि खे मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे ऐं मूंखे एतिरा पैसा मोकिलियो, ऐं माण्हू मोकिले बि छॾींदा बग़ैर तस्दीक जे।
तो तव्हां बि अगरि को मुंहिंजे नाले सां का फेक आईडी मां को अहिड़ो मैसेज अचे त मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे, हिन वक़्तु मां वॾो परेशान आहियां, त पहिरियां तस्दीक कजो मूंखां या मुंहिंजे कंहिं वेझनि मिटनि माइटनि खां दोस्तनि खां, ऐं पोइ ई को अहिड़ो क़दम खणिजो। बाक़ी अलाह ख़ैरु करे मां अहिड़ो कंहिंखे मैसेज कंदो न आहियां त मूंखे पैसा मोकिलियो ज़रूरत में या छा। जेकॾहिं हूंदा बि त साम्हूं हुनखे चवंदा भाई पैसनि जी ज़रूरत आहे असांखे ॾियो। ऐं तव्हां बि ईअं हमेशह होशियारु रहो ऐं अहिड़नि फ्रॉडनि खां बचो, अहिड़नि स्कैम्स खां बचो।